पाकिस्तान जी सीनियर अदाकारा ऐं सुपरहिट ड्रामे तेरे बिन में मां बेगम जो किरदारु निभाईंदड़ बुशरा अंसारी जो चवणु आहे त हुन माज़ीअ में केतिरा ई सुठा किरदार कया, पर मां बेगम सभिनी खे पोइते छॾे ॾिनो आहे। हिकु इंटरव्यू में बुशरा अंसारी चयो त ड्रामे जी आख़िरी किस्त ख़मीस ते पेश कई वेंदी। बुशरा अंसारी ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु मां शॉपिंग लाइ हिकु प्लाज़ा में वियसि। मूंखे कपिड़ा वठणा हुया। उते पठाण दुकानदारनि पकड़े पुछाणो कयो त बाजी मुर्तज़िम छो हलियो वियो। बाजी बाजी करे हुननि चिरियो करे छॾियो। अदाकारा चयो त इहे माण्हू पंहिंजे लहजे में चई रहिया हुआ त बाजी मुर्तसिम ख़ान खे वठी अचे ॾे। मीर बि भली न आहे, उहा मुर्तसिम खे छो छॾे वई। अदाकारा चयो त अलाह साईं विहाज अली खे शोहरत ॾिनी आहे, यमुना खे बि माण्हू पसंदि कनि था। बुशरा अंसारी मूजिबि दुकानदारनि इहो बि चयो त असां त 8 बजे घर हलिया वेंदा आहियूं, असां का किस्त न आहियूं छॾींदा। असांजी ज़ाल बि अलार्म लॻाईंदी आहे। चयईं त माण्हू मूंखे मां बेगम चई छॾींदा आहिनि। बुशरा अंसारी वधीक चयो त इहो सभु ॾिसी बेहद ख़ुशी थींदी आहे त असांजी महिनत रंग लाथो ऐं माण्हुनि खे असांजो कमु पसंदि अचे थो। हिन ड्रामे अहिड़ी तारीख़ रक़म कई आहे जो भारत ऐं बांग्लादेश में बि सोशल मीडिया ते ट्रेंड कंदो रहियो। अदाकारा हिकु दिलचस्प वाक़ियो ॿुधाईंदे चयो त ड्रामो हिट थियो त शुरू में मूंखे ख़बर न हुई त ट्रेंडिंग कीअं थींदो आहे। हुन चयो त ॿारड़ियूं सबीना फारूक ऐं ॿियूं वेही ॻाल्हाए रहियूं हुयूं ऐं खिली रहियूं हुयूं त 3 कलाकनि ताईं हिन ड्रामे शाहरुख ख़ान जी फिल्म पठान खे बि ट्रेंड न करणु ॾिनो। अदाकारा चयो त सबीना चयो त कहिड़ी ख़बर त ड्रामो शाहरुख ख़ान बि ॾिठो हुजे। जंहिं ते मां चयो त अलाह न करे त शाहरुख इहो ॾिसंदो त छा सोचींदो त कहिड़ी बकवास औरत आहे। मां चयो त मूंखे ख़बर नाहे त हू छा सोचींदो। बुशरा अंसारी चयो त जेतिरो बि कमु कयो आहे इहो सभु पोइते रहिजी वियो आहे ऐं हाणे मां बेगम जी ॻाल्हि हली रही आहे।